मेरापुर खां ब्रेकिंग न्यूज़। जी नाज़रीन, मेरापुर में वार्ड नंबर 11 वारे इलाइक़े में नामालूम चोर सहाफ़ी गुलाम मेमून जे घर में दाख़िल थी घर में क़ीमती सामान ऐं नक़दी चोराए फ़रार थी विया। मेरापुर पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे वधीक जांच करे रही है। ॿिए पासे घर धणी सहाफ़ी गुलाम मेमून सहाफ़ियुनि खे ॿुधायो त नामालूम चोर घर में दाख़िल थी लखें रुपयनि जी मालियत जी चोरी करे विया आहिनि। इतला बावजूद मेरापुर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती ऐं न को तहरीक वरितो आहे। हिन आला इख़्तियारनि खां मुतालिबो कयो त वाक़े में मुलज़िम जवाबदारनि खे गिरफ़्तार करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।